दोस्तो ये कहानी आहे शाही ठग ऐं ॻोठाणे ठग जी। अदा ख़ैर सलाह जो हुकुम अला जो कमु कई खुटंदा ॻाल्हि खई खुटंदी आहे। अदा हिकिड़ो बादशाह हुयो। बादशाह त पाण अला आहे पर हिन कूड़ी दुनिया जो बादशाह हुयो। उन बादशाह जी बादशाहीअ में हिकिड़ो ठग रहंदो हुयो, पर बादशाह जो प्यारो हुयो, इन जे करे शाही ठग सॾजंदो हुयो। किथां बि ठगी करे ईंदो, पकड़जंदो त बादशाह जो त मतिलबु प्यारो बादशाह हुनखे छॾाए ईंदो वञी। हाणे त माण्हुनि उन ते नालो रखी छॾियो शाही ठग। शाही ठग चवंदो बाबा मूं जहिड़ो को बि चालाक आहे कोन, ऐं अहिड़ो को ठग पैदा ई कोन्हे थियो जेको मूंखे ठगी वञे। उन ई बादशाह जी बादशाही में हिकिड़ो थोरो ॾूराई पासे ॾांहुं को ॻोठ हुयो। उन ॻोठ में बि हिकिड़ो ठग रहंदो हुयो। उन ठग जो ॿुधो त यार शाही ठग जो हेॾो नालो आहे, छो न इन ठग खे ठगजी। अदा हे पंहिंजे ॻोठां निकिरी पियो। हिन चयो वञी ताड़ कयांसि, ॾिसां त सही मुड़ुस जो हेॾो सारो नालो आहे, इन खे ठगे ॾिसां। जेकॾहिं वञा थो त ठगे त चवंदोमांसि तूं मुंहिंजो थी चेलो। जेकॾहिं ठगणु नथो ॾे पोइ त हाणे लाज़िमी मां हुनखे पंहिंजो उस्तादु मञींदुसि। अदा हे ॻोठाणो उतां निकिरी वियो। हकलींदो होरींदो हलंदो 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 अची उन बादशाहीअ में पहुतो। बादशाहीअ में हिन हिकिड़ी मसवाड़ ते जॻहि वरिती। उते अची रहण थियो। माण्हुनि खां पुछा की अदा इहो जेको शाही ठग सॾिजे थो उहो कहिड़ो आहे। हाणे हुते घुमे फिरे पियो, माण्हुनि ॿुधायो बाबा इहो त शाही ठग। हिन खे पको करे छॾियो। हाणे साईं हे ॻोठाणो ठग सिधो वियो बादशाह जी कचहरीअ में। बादशाह जी कचहरी लॻी पई, जे झलपल कंहिंखे कोन हुजे, दरबार लॻी पई, जे वॾी बादशाह कंहिंजा फ़ैसिला करे पियो, कंहिंजूं ॻाल्हियूं पियो ॿुधे। एतिरे में अदा कचहरी ख़तम थी वई। साईं उहो ॻोठाणो ठग ऐं शाही ठग बादशाह जा वज़ीर वेठा हुजनि उते। बादशाह हुन खां पुछा कई ॻोठाणे खां, अबा इहो कीअं अचणु थियो आहे, यको तूं वेठो आहीं, ॿी रहियत उथी वई। हिनखे ॿुधायो त भाउ मां परे खां ॻोठ खां आयो आहियां हिते चकर ते, तो ग़रीब हुउसि, कंहिं मज़दूरीअ लाइ आयुसि तव्हांजी बादशाही में, पर केर बि मज़दूरी त कोन थो रखे, त मूं सोचियो त वञी बादशाह वटि वेहां, मन उतां खां नौकिरीअ जी उमेद रखी आयो आहियां, मन को आसरो थी पए पंहिंजे बचनि जो पेट गुज़ार करण लाइ। हिन चयो बाबा हाणे हीअं कर, जो असांजो हिकिड़ो बाग़ आहे उन में तोखे असां मज़दूर करे रखंदासीं। अब वज़ीर हिनखे सुबुह हिन सां मज़दूरी बि तय कजांइ ऐं हिनखे बाग़ बि ॾेखारजांइ। चयो बाबा चलो ठीकु आहे। एतिरे में बादशाह उन शाही ठग खे चयो, हुनखे सॾु करे चयईं त यार इहो मुंहिंजा ॿ हिकिड़ा वेड़ा आहिनि, यानी ॾांद, तो तोखे त ख़बर आहे ठगियूं वयूं आहिनि वधी, इन कंहिं आम माण्हूअ खे ॾियां कोन थो, वञी न को हिननि खां पीढ़ीअ में ठगे। सो तूं हीअं कर, जो सुबुह हिकिड़ो ॾांद काए खपाए चवञी मूंखे कुझु पैसनि जी ज़रूरत आहे। उहे हाणे ॻोठाणे ठग चयो त वाह जी ॻाल्हि कई, बिना इहो चई ॾांद हिन खां ज़रूरु ठगी कंदुसि, आयो आहियां हिन लाइ संभरी, हिनखे त ताड़ में हुजे। शाही ठग चयो बाबा हुकुम खपे तुंहिंजो, छो त हाणे शाही ठग जे मथां बादशाह जो हथु हुयो, बादशाह जो ॾांद हुयो, हुनखे त खपाइण में देरि कान आई, पंहिंजो पाण खे चालाक सम्झंदो हुयो। शाही ठग जे पेरनि में चुंपल हूंदी, पर माना ईअं नॉर्मल चुंपल ॾिठई। उन ॻोठाणे ठग जो ॾिठो त यार शाही ठग जे पेरनि में चुंपल नॉर्मल आहे, छो न बिना पहिरियों ॾांद इन जो इन चुंपल जे वसीले मतिलबु माना ठगींदुसि। हिन साईं उते राति थी पई, राति रही पिया। सुबुह सवेल जो वज़ीर हिनखे ॻोठाणे ठग खे बाग़ ते वठी वियो, उन सां मज़दूरी धज़ूरी तय कयईं। चई बाबा हे बाग़ आहे, हिन जो मतिलबु माना चला दला खीरना आहिनि, ॿियो टियों हे पाणी नार, हे गॾ गाॾो फलाण टीर मटीर ॾसे ऐं हुनखे वज़ीर मोटी आयो। हुनखे त मज़दूरी करणी कान आहे ॻोठाणे ठग खे। हाणे साईं शाही ठग बि सुबुह जो उथियो, ॾंदण संदण कई, को निम जो को बूढ़ो धूड़ो पटे, मतिलबु ॾंदण करे सिधो बादशाह वटि आयो। बादशाह हिनखे पंहिंजो भलो वेड़ो ॾिनो, बाबा हिका आहे वञी पीढ़ीअ ते खपाया। अॻ में झंग हूंदा, बेला हूंदा हुया, पधर कोन हूंदा हुया, विचऊं सणकूं निकिरंदियूं हुयूं। हाणे साईं हुन ॻोठाणे ठग छा कयो त ॻोठाणे ठग उतां बाग़ मां निकिरी सिधो आहे बाज़ार में, हिकिड़ा भला शाही जूता अची वरितई, यानी चुंपल वरिती हिन, पर माना जेकी बादशाह पाईंदा हुजनि, चुंपल खणी उतां निकिरी पियो। हिनखे पकई त हे दग वेंदो पीढ़ीअ ते, ऐं ॾांद बि इहो ठग हितां का ईंदो शाही ठग। अदा हे डुकी डुकी वञी उन झंग में लिकी वेही रहियो। वञी ऐं ॾिठई त हाणे उते लिकी जो वेठो ॾिसई त हाणे शाही ठग बि अचे थो पियो। वरी थोरो अॻिते वञी उहो जूतो उते रखियईं।
जूतो जो रखियईं त हे लिकी वेही रहियो, लिकी जो वेही रहियो त डांद वरी माना मज़े मज़े सां अचे पियो, आस्ते आस्ते पियो अचे। हे जो उते जेॾीमहिल पहुतो अचे उहो छाई ठग डांद काए ॾिठईं त भेण जूतो हिन जो पायो त माना हिनखे फिट आयो। चई यार जेकर न ॿियो जूतो बि लभी पए त वाह जो शाही जूतो 2-3 रुपयनि जो हूंदो, भेण लय थी वञे या डांद काए वञा त बादशाह जहिड़ो जूतो आहे। पर हाणे आहे हिकिड़ो सो हाणे कहिड़े कम जो, पुछलां थो त हिते मन कंहिंजो मथां कंहिंजो हुजे तो पाणे मालिक वरी मथां मोटी चे खणंदो अची, हुयो त ठग पर उन ॾींहुं कीअं मालिक खे रहम आयो। हाणे साईं उन जूतो उहो उते उछलायो, हे थोरो ईअं 2-3 काना अॻिते वियो, वरी बूढ़ा धोड़ा आड़दड़ जो हुई त लिकी उन में वरी हिन ॻोठाणे ठग उहो जूतो खणी वरी कुंडू पासा ॾींदो, वाह वाह कंदो। पहिरीं उछलायो ऐं खॿे पासे जो पादर, अॻियां वञी वरी सॼे पासे जो उछलाईं। उहो जो उछलायईं त माना काफ़ी पंधु परे, जाने जीअं सॾु पंध जो हुजे एतिरो परे वञी सॼे पासे जो उछलाईं। हाणे साईं शाही ठग जो उते डांद काए पुॼी त ॾिसे थी यार जूतो पहिरीं त यार खाॿे पादर हुयो, हेमे सॼो पियो आहे। भेण वाह जी ॻाल्हि कई यार, जेकर खयूं चां ठग माण्हू हुयो, चोर हुयो, हुनजे मतिलबु माना दिमाग़ में लालच फिरण लॻी। हिन खणी उहो जूतो खयो, पायो, हिनखे साॻियो फिटायो। हिन चयो त यार वञा पोयां जूतो खणी अचां। हिन डांद खे गिलियो पर डांद हले पियो आस्ते आस्ते। हिन चयो हाणे डांद खे केतिरो माना गिले वञा वरी मोटी अचां, इहो जूतो बि हिते थो रखां, डांद बि कंहिं टारीअ में ॿधां थो, तेसिताईं जूतो खणी थो अचां, हो त हुते त छॾे आयो आहियां। अदा हिन छा कयो जो उहो डांद उते रखी इहो ॿधी ऐं जूतो बि उते रखी ऐं पोयों जूतो खणण लाइ डुकियो। हिन ॻोठाणे ठग जो ॾिठो त भेण हाणे सॾु पंध जो परे वियो हलियो, हिन पोयां निकिरी जूतो खणी डांद छोड़े खणी वाह वाह कई। अदा उतां निकितो हलियो आयो भॻो जेॾीमहिल हलियो आयो, अची किथे हिन डांद थमायो। पोइ यार दोस्त इन बादशाही में ठाहियो हुजे, उते अची हिन डांद थमायो। हे जेॾीमहिल जूतो खणी जो मोटी आयो वियो त डुक जो वियो त हिनखे जूतो उते नज़र ई कोन आयो। यार जूतो काॾे वियो, हिते त पियो हुयो, मुंहिंजे पोयां त केरु आयो वियो ई कोन। हिनखे धकु लॻो त चई यार थी सघे पई असां को ठगी थो करे मूंसां। हे जो डुकी आयो साॻे ॿिए साॼे पादर वारी जॻह ते त न जूतो आहे न डांद आहे। वञ भेण जा पुट, हेॾी मुंहिंजी दावा आई, अॼु को मूंसां ठगी करे हो। हल साईं हिन पेर धेर ॾाढा खयां हेॾो होॾो, पर हिनखे का ॻाल्हि सम्झ में कोन आई। हे मतिलबु मुंहुं भेलड़ो करे बादशाह वटि अची पुॻो। बादशाह खे किथे करे ॿुधाई, बादशाह सलामत, हीअं मूंखां को डांद ठगी करे हो। बादशाह खे हुन ते पक हुजे त माना ही मूंसां ठगी न कंदो, थी सघे हिन सां को ठगी करे हो। बादशाह चए बाबा तुंहिंजी दावा हुई तूं शाही ठग थो सॼी, इन फले सॼंदे शाही ठग। चई हाणे इहो त भला वियो, ख़ैर को मसलो न आहे, हे डांद पियो त यार मूंखे ज़रूरत आहे ॿेली, हे बि खपाए अच। चई हाज़ुर बादशाह। हाणे साईं हो वरी हुनजी ताड़ में हुजे, हे वते पियो सोचींदो, चए पियो यार हाणे डांद थी सघे मतिलबु माना अलाए रसो छोड़ायो वियो हली, पर हिनखे शक लॻे पियो त भेण इहो को पादर जेका आहे न पादरनि मां मूंसां को ठगी करे वियो। पर हल बादशाह जो हिन ॿियो डांद कयो, डांद काए आई निकिरी पियो। अदा डांद काए जो निकिरी पियो, हकलींदो होरींदो जेॾीमहिल साॻी जॻह ते पहुतो झंग में त हे अञा मोहताज थी वियो, माना टाइट कई पंहिंजो पाण खे। चई मतां अहिड़ी काशे नज़र अचे हाणे न खणंदुसि, भले पई हुजे, भले लखे रुपया पिया हुजनि। अदा हे जो अॻिते वियो हलंदो वञे त उन ॻोठाणे ठग छा कयो जो अहिड़ो माना डांद जहिड़ियूं वठी झंग में रंभू करण थियो। वठी जो रंभू करण थियो त हिन चयो यार वाह जी ॻाल्हि कई, इहा त मूं वारे डांद जी रंभ आहे। भेण ॿधु डांद हिनखे ॾिसांसि, भेण लॻे थो त छोड़ायो ॾिसां इहो पादर कंहिं ॿिए जा हुया। अदा हिन उहो डांद जो ॿधो, हे जो अंदरि अचे त हे वते डुकंदो रंभू कंदो, वते डुकंदो रंभू कंदो, केॾीमहिल हुन कुंड ते केॾीमहिल हुन कुंड ते। हिन चयो भेण डांद हिते आहे। अदा हुन ॻोठाणे कंजर ठग छा कयो जो फिरी गिरी डांद काए वरी खणी ठका ने ॻोठ जो ठका हणई त साईं ॿई डांद कायूं, घर हलियो आयो हो वते पियो झंग में ॿई डांद ॻोल्हींदो। हाणे साईं अला मुंहिंजी कुदरत, हे वीचारो रुली पिनी साॻी जॻह ते आयो। चई वञ भेण जा पुट, हे डांद बि को वियो चती ॾेई वरी मुंहुं भेलड़ो करे बादशाह ॾे आयो। बादशाह खे चई बादशाह सलामत, हे त मूंखां ॿियो बि डांद को ठग करे हो।
बादशाह हिन खे चयो को बेसां तूं धोखो ई अलाए मूंसां ठगी थो करी जाई को तोखे ठगियो बादशाह खे नी बादशाह असलम मूंखां वाकई को ठग आहे मथे जेको ठगी करे आहे मूंखां पर हाणे हल वारो ॾींदो हितां जो नथो लॻे बादशाह मूंखे की किथां जो बि लॻे पर तोखे मतिलबु माना धूड़ विझी वियो मथे में हुन चयो बादशाह वाकई बि अदा हिन छा कयो जो ॻोठाणे ठग ॻोठ आयो उहे ॿई ॾांद खपाए ॾाढो मतिलबु माना हिन ॿ टे ढोर ॿिया वरिता हेॾां होॾां करे माना चिली थी वेही रहियो हाणे उन बादशाह जी महिलात जे ॿाहिरों उन ॻोठाणे ठग जो इहो शाही ठग जो घर हूंदो हुयो हिन छा कयो जो ॻोठाणे ठग उतां निकिरी पियो हिकिड़ी गऊं कायई गऊं काए ऐं बुआ जो पाचको भरे निकिरी पियो उन शहरी जेको इहो बादशाह जो शाही ठग जेको हुयो उन जे पासे में वञी हिन जॻह वरिती जॻह जो वरिती त गऊं हिन अंदरि छॾी हे वरे हिकिड़ो माना पाचको जो बुआ जो भरियल हुयुसि न त गऊं अंदरि छॾे हे दर खां बीह रहियो थोड़ा मतिलबु माना हिन कपिड़ा धपड़ा अहिड़ा पाता वेस तेस चेंज कई ॾाढी दाढ़ी वॾी रखी जीअं सुञाणे न छो त पहिरीं हिनखे उन शाही ठग ॾिठो हुजे अदा हे जो अंदरि वियो त उहो जेको इहो शाही ठग हुयो उन जो ॾिठो त भेण अलाए केरु पाड़ेसरी नओं वेठो आहे अचे अवल त इन खे ठगियां भला हाणे साईं उहो शाही ठग उन खे ठगण लाइ छा कयो जो जल्द पल्द में ॿाहिरि वियो के ॿूअ दूअ के पलाल थलाल उन पाचके में भरे ऐं उते अची दर ते बीठो त हो बि हिन गऊं अंदरि छॾे उहो पाचको दर ते रखी हुन सां हाल वाल कीअं अदा आयो केरु आहीं किथां आयो आहीं हिते अची कीअं मतिलबु पुॻो आहे हुन ॿुधाए ॻोठाणे ठग त अदा आऊं फलाणी विलायत खां आयो आहियां मुसाफ़िर आहियां चई अदा पाचके में छा अथई चई अदा पाचके में कुझु दुनिया आहे ज़ेवर आहिनि ॿियो चऊं घर दर जो सामान आहे चई अदा तुंहिंजे पाचके में छा आहे चई अदा मुंहिंजे में बि आहे अतर अंजीर के माना खथूरी ॿियो चऊं क़ीमती सामान आहे हाणे हुन शाही ठग हुनखे चयो अदा जेके पंहिंजो पाण खे चवंदा आहिनि दादा तूं मुंहिंजो भाउ आहीं मां तुंहिंजो भाउ आहियां त पोइ दा असांजे बादशाहीअ में इहो रवाजु आहे त जेके पाण खे मतिलबु माना हिक ॿिए खे भाउ करे सॾंदा आहिनि सो हिक ॿिए जूं पगड़ियूं मटाईंदा आहिनि सो अदा हाणे तूं बि पंहिंजो पाचको टिकण ते रख मां बि पंहिंजो पाचको टिकण ते थो रखां पोइ जेके पटका ॿधल आहिनि तूं मुंहिंजो पाए जेको पटके जो वज़न आहे मथां उहो मुंहिंजो मुंहिंजो तुंहिंजो तुंहिंजो मुंहिंजो ॻोठाणे ठग चयो चलो ठीकु आहे बाबा हाणे ॻोठाणे ठग जो मुंहिंजी त पाचकी में आहे बुह हो चए थो भेण अतुर खथूरी ॿियो टियों अंजीर फलाण टीर मटीर हल साईं अदा तूं मुंहिंजो भाउ आहीं अदा तूं मुंहिंजो भाउ आहीं हिननि खणी पाण पाचका मटिया पाचका मटिया साईं ॿई ॼणा ॾाढो ख़ुशि हुजनि त मां ठगियोमांसि हो चए मां ठगियोमांसि जेॾी महिल जो वञी शाही ठग अंदरि पाचको खोले त वञ भेण पुट रुॻो बुह सां भरियो पियो आहे चई वाड़िया जो कंजर हुयो बेसां ठगी करियो पर चई मां वरी कहिड़ो बसि ईअं असली सामान हे जो वञे त भेण अंदरि किन ॿूअ ड्रब सभु कुझु माना पाचका भरिया पिया हुजनि हिन चयो यार ॾाढी ठगी करियो बेसां कंजर पर हाणे छा कयां ठगा हो बि हे बि हिक ॿिए खे मतिलबु हिननि मयार ई कान्हे वरी ॿियो ॾींहुं थियो ॿियो ॾींहुं जो थियो त हिकिड़ी ॻूण खयूं पियो अचे ॻोठाणो ठग जो ॻूण खयूं पियो अचे त हिन शाही ठग हिन खां पुछा कयो अदा छा अथई चई अदा इहो चांवरनि जी ॻूण वरिती अथमि तो इन जे करे खईंदो अचां घर कुझु पाण खाईंदुसि कुझु वरी मतिलबु गऊं पंहिंजीअ खे ॾींदुसि हुन चयो दा भलो हिन चयो राति चोरायांसि ठगी कयांसि हाणे साईं हिन छा कयो जो उतां हिकिड़ो मतिलबु माना पाचको भरी मिटीअ जो कुझु किन फलाण टीर मटीर विझी हुनखे सॾु कीअं अदा इहो दोस्त मूं वटि यार कणिक पई आहे जेकॾहिं तूं चांवरनि ते मूंसां कणिक जो कटो मटाए त ॿेली मूं वटि पियो आहे असां घणा ॾींहं थी विया आहिनि कणिक खाई खाई बेज़ार थियूं चऊं था यार नई वट तूं गऊं खे न विझो गऊं चांवर कोन खाईंदी पोइ अन्न विझीसि हाणे उन ॻूण में हुनजो बि किन भरियल हुजे किन फछा ते हेॾां होॾां हुन चयो यार हाणे सही आहे असां बि वाकई यार चांवर खाऊं था कणिक बि असां कोन्हे मुसाफ़िर माण्हू कणिक खायूं कोन छो हाणे तूं हीअं कर जो अन्न जो कटो ॾे ॾां चांवरनि जो कटो खण अदा हुन में ॻूण भरी ॾाढो मिटी धिटी विझी हेॾां होॾां हाणे साईं हुन छा कयो जो
हुन माना होॾे कटो न हुन होॾे नो ॿई वञी जो खोलनि त ॿिनी हिन में कख किन पर वरी बीहनि कुझु चयो कोन। छा ई ठग चए यार कंजर लॻे थो हिकु वॾो ठग आहे मूंखां हो चए त मूंखां वॾो ठग आहे। छा ई ठग हिनखे कोन पियो सुञाणे पर ॻोठाणो ठग हिनखे सुञाणे पियो। हाणे त हिननि छा कयो जो हिकिड़े मतिलबु माना चाढ़ियो देगिड़ो ॿिए बि चाढ़ियो देगिड़ो। हाणे जेको शाही ठग हुयो हुन ॾिठो त भेण चुल्ह ते वॾो देगिड़ो पियो आहे पर ईअं टच के थो पियो पाणी। वरी ॻोठाणे ठग जेको हिन ॾे आयो शाही ठग ॾे उन जो ॾिठो त भेण ओॾे बि वॾो देगिड़ो चढ़ियो पियो आहे। पुछईं त हुन शाही ठग पुछा कई हुन खां दादा इहो छा थो रंधई। हुन पुछा ॻोठाणे ठग हुनखे शाही ठग खे चयो दादा मां थो रंधिया मच्छी। चई त वाह जी ॻाल्हि कई मच्छी। चई हा यार मच्छी थो रंधिया तूं छा थो रंधी। चई यार मां थो रंधिया जेके तूं अछा चांवर ॾिना हुया उहे थो रंधिया। तो यार हुन शाही ठग हिनखे चयो त यार मच्छी ऐं चांवर अछा मज़ो कंदा या ॿेली। चई हा यार ॾाढो मज़ो कंदा पोइ मूं वटि त चांवर आहिनि कोन त हाणे मच्छी त रंधे खावां। चई यार हाणे पाण खे भाव सॼो आहे ऐं तूं माना ईअं रुॻो चांवर खाईंदे इहो मच्छी खाईंदे रुखी खणी आ मच्छी त असां चांवर में विझूं। शाही ठग चयो जाई हलाया मच्छी पियो थो रंधे ऐं हुन वरी सोचियो त जाई हलाया चांवर पियो थो रंधे। अदा हे उहो मच्छी खणी आयो। मच्छी जो खणी आयो मच्छी हुजे कोन रुॻो पाणी हुजे रुॻो उॿरे पियो ॿई पासा। हे जो आयो माना ॻोठाणो ठग माना बाटो लाहियो आयो रुमाल कननि खे ॾेई आहे हिनखे चई था हाणे हिनजो ढकु लाहे। ढकु लाहे पर इहो तुआरी छित खे गुरखा थी विया आहिनि मींहुं ॾींहुं कोन थो पवे। हुनजे हर मुंहुं छित खे त गुरखा ई कोन चई इहो फलाणो गुरखो जो आहे। की हा यार इहो वाक़ई में गुरखो आहे मथे जो हुन शाही ठग निहारियो त हिन मथां खणी उहो हंडो हंडे जी ऊंध लाहियो ढकु लाहे झटपट में खणी वरी ढकु ॾिनईंसि। चई था तेसि ताणी इहो मच्छी ऐं चांवर रझनि ऐं अञा प्लेटूं खणी अचां। चई हा दा शाही ठग चयो त भेण हाणे मुंहिंजी त हुई का शइ कोन लॻे थो जाई हिन मच्छी विधी अथई हिनखे अॼु वाह जो ठगियो अथमि। अदा हे थाल दाल धोई आया हिननि जे मथां जो वेठा हाणे पाणी सखणो पियो रुॻो माना उॿरियो पाणी जो उॿरियो पियो त कलाक अधु कलाक हुन चयो दादा हे त मच्छी ॻरी वेंदी भेण मच्छी नाज़ुक हूंदी आहे। दादा चई हुन चयो चांवर वॾा पका वॾा सुदासी चांवर वॾा छहें जा। अदा हिननि देर सां हाणे शाही ठग चयो हाणे जेकॾहिं नथा खोलियूं त बि यको वेही वेही बेज़ार थियाऊं हुनजो खोलियो त भेण कारी वारा कख रुॻो पाणी पियो थो उॿरे। हाणे त हिनखे ॿुधायो अदा मां तोसां ठगी करणु पियो चाहियां पर तूं बि को वॾो कंजर आहे मूंखे ठगी। चई था तूं केरु चई था ऐं छा ई ठग अदा तूं केरु ॻोठाणो ठग। अदा हिननि पाण में ॾाढो सही मल मिलावट कया ॻोठाणे ठग हिनखे ॿुधायो त हीअं ॾांद तोखां फुरियमि पर हाणे तूं असां हिक ॿिए खे कोन ठगे सघियाऊं हिमल ताणी तूं मूंखे न ठगे सघियो मां तोखे शाही ठग ठगियो आहे तुंहिंजा ॿ वेड़ा भला ठगिया आहिनि तोखां पर हाणे घणो थी वियो हिक ॿिए खे ठगणु। हाणे अहिड़े कंहिं सेठ खे हली फुरियूं ठगियूं जिथे मतिलबु माना अहिड़ो माल हथ अचे हिकिड़ो रहिड़ो हणूं त माना वेही खाऊं। हिन चयो यार वाह जी ॻाल्हि कई मुंहिंजे पासे में हिकिड़ो वॾो सौदागर आहे जेको मरी वियो आहे उनजो पीउ न उनजो न औलाद आहे न केरु आहे न धीउ अथसि न पुटु अथसि कुझु ई कोन्हे को सॼी उमिरि छड़ो रहियो आहे पर उन वटि मिल्कियत एतिरी आहे जेकॾहिं हिनजी पाण मिल्कियत हथु कयूं त मां थो चवां त सॼी उमिरि वेही खाईंदासीं। हुन चयो हाणे तुंहिंजो ॻोठ आहे ॻोठाणे ठग हुनखे चयो तुंहिंजो शहर आहे तूं हल। हाणे उहो जेको शहरी माना सौदागर जेको मोह हुजे उनखे पोयों को बि वारस कोन हुजे ॻोठाणा पे पाण विड़िया त असां मिल्कियत खणूं असां खणूं तूं खणे मां खणां ॿियो खणे हिननि वेठे बि पाण में सलाहूं कयूं। अदा हिन ॻोठाणे ठग हिनखे चयो हाणे हल क़बर जी तोखे ख़बर पोइ हली था क़बर खे खोटियूं पोइ तूं क़बर में वेह शहरी ठग खे चई ओ शहरी न पर शाही ठग खे चई तूं क़बर में वेहसि मां वञा ओॾां ऐं वञी रड़ियूं कयां त अबा मूंखे ईअं अकेलो छॾियूं हलियो वें फलाण टीर मटीर रोआं रिंगा पोइ ॻोठाणनि खे वञी चवां बाबा मुंहिंजे बाबे जी मिल्कियत मुंहिंजे हवाले कयो पोइ हो जेकॾहिं मूंसां ज़िद कनि त पोइ मां वठी ईंदो आहियां क़बर ते बाबा चवंदो मां बाबो जेकॾहिं गवाही ॾिए त मां हुनजो पुटु आहियां पोइ त मिल्कियत मुंहिंजे हवाले कंदो पोइ राज़ी थींदा पोइ तूं क़बर जे अंदरि आवाज़ ॾिजांइ हुन चयो चलो ठीकु आहे। हे ॿई ॼणा आया राति में अची
ख़बर खोटियऊं शाही ठग खे क़बर में विहारे ॻोठाणो ठग सिधो ने सौदागर जे घर अची रिंगट करण थियो आहे, रड़ण थियो आहे, अड़े अब्बा मूंखे ईअं छॾियूं हलियो वेई। माण्हू जो आया अची अड़े कंजर जा पुट सॼी उमिरि सौदागर छड़ो रहियो, तूं पुट केॾो आयसि? चई यार वाड़िया तव्हांखे कहिड़ी ख़बर आहे, अमीर माण्हू बाबो मुंहिंजो फलाणी जॻह ते आयो हुयो सौदागरी करण, उते मुंहिंजी माउ सां इश्क थी वियोसि, सो उते मुंहिंजी अमड़ सां मिलियो, शादी कयईं, पर मुंहिंजी अमड़ खे पोइते बस पोइ छॾियूं हलियो आयो, माल मिल्कियत ॾियूं। हाणे जॾहिं ख़बर पई आहे अमड़ मुंहिंजी कुराड़ी थी वई, अमड़ बि मरी वई, मूंखे ख़बर पई बाबो गुज़ारियो आहे, मूं सोचियो त वञा बाबे जी मिल्कियत हथ कयां वञी, न त काम कुता खाई वेंदा। हुन जो बाबा असां इहा मिल्कियत ईअं कोन ॾींदासीं। चई बाबा तव्हां हलो क़बर ते। हाणे जेकॾहिं मां बाबे जो असली पुट हूंदुसि त क़बर मां गवाही ॾींदो। हुन जो बाबा पोइ इन खां वधीक त का गवाही कान्हे का न, को सबूत ई न आहे। हुन चयो चलो ठीकु आहे बाबा हलो। हेसि सिधो आया क़बर ते, हे अची ताईं रोअण पिटण लॻो, मुकूं हणे थो क़बर खे, बाबा तूं ईअं हलियो वई, पर माना वांगर मछारा आंसू पियो गिराए। अदा क़बर मां आवाज़ आयो, ओ मुंहिंजा ॻोठा रहू, ऐं तव्हांजो फलाणो सौदागर, मुंहिंजी जेका बि माल मिल्कियत आहे सा हिन मुंहिंजे पुट जे हवाले कयो। हे मुंहिंजो हक़ीक़ी पुट आहे, हे मुंहिंजो हक़ीक़ी पुट आहे, ऐं जेको बि माल मिल्कियत आहे तव्हां हिन खे ॾियो त हे पंहिंजे मुल्क खणी वञे। वाक़ई मूं हिन जी माउ सां शादी कई। अलाए ॻोठाणनि जो वर्दी ॿुधी चऊं गेबी आवाज़ थो अचे, अदा उन्हनि ज़िद छॾियो। हाणे साईं उन जो वियो पोइते, हो त क़बर में लिखियो वेठो न, हो जे निकिरे पियो त पादर पियो खाए, हुनखे त वरी इंतज़ारु करिणो राति जो। अदा हे जो आयो पोयां अची माल मेड़ियईं, ॾांद गाॾियुनि ते भरण थियो, विंदे सिर्फ़ु घर जूं भितियूं छॾियईं, बाक़ी त माना फर्नीचर बि टोटल मेड़ियईं। न छॾियईं को घर जो आगुर ते को नलको, न छॾियईं को घर में कोरो सौदागर जे में समूरो सामान मेड़े ॾांद गाॾियूं किराए ते करे भरे खणी ठका ने ॻोठ। हाणे सॼे ॾींहं में ठाहो की मंज़िल हणियो, सिजु लहे थो बि निकिरे, हुन का ख़बर पए कान पई केॾी महिल सिजु रहंदो। अदा हिन पंहिंजे अंदाज़े क़बर जो खोली त बिना का अधु राति थी वई आहे। हो वञी तेसिताईं घर पुॻो। हो जो घर पहुतो त साईं हे जो उथियो, चई कंजर जो पुटु लॻे थो मूंखे ठॻियो, हे मुंहिंजे आसरे बि न वेठो। हे साईं निकिरी पियो हिन ॾे, राति में पंधु पियो हणंदे मारींदे ॻोठ में अची पहुतो। पुछा कीअं बाबा फलाणे जो घर किथां? अदा परियां। हुन वरी कंजर छा कयो, जो माईअ खे चयो हुयईं त हे जंहिंसां मां ठगी करे आयो आहियां, तो कंजर ईंदो ज़रूर, पर हाणे हो जंहिं ईंदो त मां मरण जो मिखर कंदुमि, तूं चइजांइ त मुंहिंजो मुड़ुसु मरी चुको आहे, पोइ तूं वठी रोइजांइ, रड़जांइ, पिटजांइ, पार कढजांइ, पोइ हो पाणे हलियो वेंदो, माल समूरो असां फबाईंदासीं। हिन चयो चलो ठीकु आहे, ठग जी माई त बाक़ी छा। हाणे साईं हो बि जेॾी महिल अची पहुतो, हिन जो दर ते खड़कायो, अची पुछा सॾु कयईं। माईअ पुछा कयोसि केरु? चई मां तुंहिंजे मुड़ुस जो दोस्त आहियां, भाउ आहियां, काथे आहे? त हीअ साईं रिंगण लॻी, वाह फलाणो टीरड़े मुंहिंजो मुड़ुसु वियो सीटी हणी। अदा रोअण पिटण लॻी, दोस्त मूंखे रोअण ॾांहुं कोन, रोई ॾेखारियांव। हा साईं हुननि खे रोअण लॻी, पिटण लॻी, वञी दर खोली त हे बि कंजर ईअं सिधो थी सुम्ही पियो, ॼण जहिड़ो तहिड़ो माना हकीम मरी वियो आहे। अदा हे त साईं मथां जेॾी महिल अची जो बीठो, हिन जो ॾिठो त भेण कंजर सिधो लॻो सुतो पियो आहे न, चुरे ते फुरे थो, हिन जो दिलि ते हथु रखी दिलि धड़के पई, हिन जो कंजर मूंसां ठगी थो करे, पर हाणे मां बि ठग आहियां, मां बि हिनखे न छॾींदुसि। अदा हे बि मतिलबु कूड़ा धूड़ा माना रोअण लॻो, खंगर दंगर हणी अखे खे माना ॻोड़ो दौड़ो कढी, माण्हू बि अची पुॻा, हिन कीअं छा थियो? माईअ चयो त मूंखे मुंहिंजे मुड़ुस खे पेट में सूर पियो, मरी वियो। अदा थोड़ी घणी दिलि धड़के थी त हिन ठग शाही ठग चयो बाबा इहो हे मुंहिंजो दोस्त आहे, सो हिकिड़ो हिन जो व्यवसाय बुसाड़ जी मोह कोन्हे, फलाणी विलायत में हिकिड़ो मुंहिंजो दोस्त आहे हकीम यूनानी डॉक्टर आहे, उन ॾे आउं हिनखे खणी थो वञा, हीउ मुंहिंजो दोस्त आहे, मूं ते इहो फर्ज़ु आहे। हाणे केरु रोके बि न पियो सघे, दिलि जो धड़के पई कंजर जी, बाक़ी त मतिलबु अखि बि न पियो टिमकाए, एॾो सूअर। अदा हिन खे खणी पुले ते निकिरी पियो, हकलींदो होरींदो, भली हिकिड़ी टिक हुजे छती, ॼण सीमट लॻो पियो आहे, वराए ढज़ कढाईं, पर कंजर सिसराटी कोन्हे, ॼण जहिड़ो तहिड़ो मुअल आहे। हिन चयो हाणे लांतर मरी न वञे, हिन वरी जो दिलि ते हथ त दिलि धड़के पई,
हिन चयो हिन खे मिखुर आहे। अदा घणंदे घुमंदे 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 फिरंदे वञी हिकिड़े घाटे झंग में पहुता। हिन खे उते राति पइजी वई। हिन खे साईं शाही ठग खे ड्रिज बि थिए पियो। हे वण खयूं पियो पंहिंजे बादशाह ॾे। हिन बादशाह जा ॿ बेड़ा जो हिन बेड़ा जो फॿाया त हे चए पियो त बादशाह ॾे ज़रूरु हिन खे खणी वञा। हे साईं उते हिन खे ऊंदहि थी वई झंग में। हिन छा कयो जो हिन जूं ॿाहूं धाऊं ॿधी ऐं वण में ॿधी पाण वण ते चढ़ी वेही रहियो शाही ठग। हाणे साईं उन राति के चोर कंहिं पासे ॾे चोरीअ ते वियल हुजनि, 4 चोर हुजनि, हिकिड़ी भरी माना ठहकी हिननि खे चोरीअ जी लॻल हुजे, पर चोरीअ में मतिलबु माना ठहको खज़ानो हुजे, एतिरो माल मिल्कियत हुजे जो चइनिनि खां खॼे कोन पियो। हिन बि साईं चोरनि अची उन वण हेठों पंहिंजा ट्रपड़ लाथा। ट्रपड़ जो लाथा त हिक ॿिए सां कचेरी कनि पिया। ईअं हिकिड़े खनि माना उते थोरो बाहि जो ॿारी त साईं उन ॻोठाणे ठग ते हिन जी नज़र पई त हिन भाउ तीक धीक वई हेड़े झंग में ऊंदहि कारी हथ खे न ॾिसे, हे केरु ॿधो पियो आहे? अदा हे जो हिन ॾिठो ॻोठाणे ठग त चई यार इहो माल मिल्कियत भलो पियो आहे, हिननि खां बि मतिलबु माना इहो ठगियां हो मतां ड्रिज में न लहे तेसि ताणी मतिलबु हितां भॼी वेंदुसि। हिन खां पुछाए कहिड़े जिन हुई भूत हुई केरु हुई? चई बाबा मां हिन खणी रड़ कई, मां जहिड़ो आहियां। त मथां जेको छाई ठग वेठो हिननि वीचारनि खां त अॻे ई तीक वई हुई न, उन खां बि तीक वई हुई वीचारे खां ड्रिज वठीसि। ड्रिज जो वठीसि मथे कंहिं ॾारी मथो विधी बीठो, उहा थी ॾारी टुटे, माण्हू वज़न घणो फहको अची हिननि जे मथां कई। अदा जेॾी महिल जो फहको अची मथां कयईं वठी था भॼनि। अदा वठी था भॼनि ताईं 4 चोर सामान फिटी करे हिन भाउ खे धकु लॻी वियो भलो ठाहो को धकु लॻी वियो। त जेॾी महिल ताईं चोर वञी झंग खां ॿाहिरि निकिरी हिकिड़े हिननि खे चोड़े पंहिंजो माल हेॾी सारी राति महिनत कई, इहो कीअं था छॾियो? हुननि चयो बाबा धूड़ पाए हिन लाइ, जिन हिन लाइ, भूत हिन लाइ, छा आहे? हिकिड़े खे चई तूं वञ, ॿिए खे चई तूं वञ। चई असां कोन बाबा, ॿियनि चोरी हलंदा कयूं न हलंदा। हिकिड़ो हुन मां दिलि ॿधी आयो त हे हिक ॿिए सां ॻाल्हाइनि था पिया। हो हुनखे चए था तूं मूंसां हीअं कई आहे, तूं मूंसां हीअं कई आहे, पाण वेठा पिया मयारूं ॾियनि। हे जेॾी महिल चोर अची मथां जो बीठो त साईं हो हुनखे मतिलबु माना हो वेठो पियो मतिलबु माना हुनखे मयारूं ॾे, हिक ॿिए सां वेठा पिया कचहरी कनि। त जेॾी महिल चोर जो ॾिठो त चई भेणा सवेल त हुयो हिकिड़ो, हाणे छा आहिनि 2। अदा वठी थो वरी हुन वीचारे खे हैरास थिए, टीक जा पटा ठाहींदो, झंग छॾे खणी थो भॼे। कहिड़े भॼो त भॼो कंजर जा पुट, सवेल हिकिड़ो जिन हुयो हाणे 2 थिया अथव, भॼो। अदा भॼ भॼा चोर त उतां हलिया विया। आहे बाक़ी 2 ठग रहिया। ठग हुनखे छोड़ियो, हे हाली हवाली थिया। चई त हाणे ॻाल्हि आहे सिधी, असां ॿिन्ही ठगनि जो कोई ईमान आहे कोन, तूं मूंखे ठगणो थो चाहीं, मां तोखे ठगणो थो चाहियां। हुन चयसि त हाणे हीअं कर जो हे ॻोठाणे ठग छाई ठग खे चयो अबा हे जेको खज़ानो आहे टोटल तूं खई वञ, बाक़ी जेको सौदागर वारो खज़ानो आहे उहो मां थो खणा। छाई ठग चयसि बाबा ईअं कोन थींदो, अधो अधु थींदो। चई बाबा अधु खां घणो त हे खज़ानो आहे। चई बाबा मूंखे अधो अधु खपे। चई भला हथ छोड़ त पोइ हलूं। अदा हिन जा हथ छोड़ियईं, हे साईं खज़ानो हुननि खां ई भरियूं कोन पियूं खजनि। हिन ज़ोर फोर ॾेई मतिलबु माना हिकिड़ी भरी करे मतिलबु माना ओॾे घर वञी पुॼायो। वरी ॿी भरी खणी आया। अदा सुबुह ते तराजी खणी हिक बि जेतिरो तोरे माल, अधु ॻोठाणे ठग खयो, अधु शहरीअ इहो शाही ठग। अदा हिननि पाण में माल धाल तोरे ॾाढो मतिलबु पोइ वरी हो जेको शाही ठगो उन वरी हिन जी माईअ जो हिसो बि कढियो। हिनखे मानी धानी टुकुर जो विधई त माना हिनखे हया आयो। पोइ हिनखे ॻोठाणे ठग चयो त यार हाणे असांजी ठगी थी वई घणी, हेॾो माण्हुनि खे ठगियो आहे, ग़रीब गुरबो अमीर फुकरा जेके हुया, अमीरनि खे घटि ग़रीबनि खे घणो। वरी तुंहिंजे मथां ॾिस हिकिड़ो बादशाह जो हथ हुयो जंहिं तंहिंखे ठगियूं पियो अची। सो हाणे हीअं था कयूं यार,